श्री राम जय सखी बाबा सभिनी पंहिंजी श्रद्धा जी भेंट कई। हाँ खणीअ जो भॼन ॻाए। हाँ केशव केशव वाह वाह। जीअ जो कमु आहे सॾु करणु, ॿार जो कमु आहे ॿाॾाइणु, माउ जो कमु आहे ॿुधणु। बसि श्री राम। बेटा हिसाब जो छा यादि कंदो न, वाका करणु वस असांजे हथ में वाका करणु आहे न, ॿुधणु कमु बुरो चइजो। कहिड़ो सुंदर शब्द, वाका करणु वस असांजे हथ में वाका करणु, ॿुधणु कमु गुट खजाए यार। ॾाढी तुक कीअं अची वई। हा 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 पाणे त ईंदो में हो त पर आम बि पोइ जग भरी थिया। मथां चए बलोच हिन कमीनी मां कीअं न थियो, मां तोसां मिलण लाइ तयारु आहियां पर तूं बि त पंधु कर। आप मेल लहे आप मेल लहे, उहो त मिलियो ई पियो आहे, तूं थोरो मिल बसि। जब ते शरण तुम्हारी आहे तब ते दुख गए, मां मुख त जान अज्ञानी राखे धार दे। हा ऐं पोइ तुक फिर बि आहे। हा हा साहब जो वचन थिए। हाणे साहब जो हुकुमनामो ॿुधो। श्री राम श्री राम। हा सदाईं जेको नेम आहे उहो हलंदो आहे, उहो ई हले थो। पर अॼु विसरे न विसरे प्यारो खटमल यादि रखिजो। हे त हमेशह हे त माण्हू जी पूॼा न आहे या धन जी पूॼा न आहे। हीअं नज़र ईंदो आहे, ग़रीब शाहूकार जो नज़र ईंदो आहे, उन्हनि जी शेवा। अड़े अंधारो थी वियो आहे, थंभे वटि वेठो आहे हलाईंदो, जॾहिं मां चवां बल्ब ॿारियां, एॾो संकोच थींदो आहे। पखो बंदि आहे त बंदि आहे, हलाइणो न आहे। एॾी बि शेवा थींदी आहे, अचण जी विझण जहिड़ी ॻाल्हि आहे। छोकी जयपाल खे सॻिड़ो ॾिठो त सुबुह खां वठी राति शाम ताईं न भेणा नेरनि न रोटी, शेवा में खटमल हिते 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 हिन थंभे सां गॾु। अड़े मां पाण पंहिंजनि खे चवां, पुटु मज़ूर ऐं ज़ैफ़ां पंहिंजे लेखे संकोच करे बचिड़े ॿारींदियूं। तव्हांजा हिते कमु हले थो, उनखे लाइट वधाए वञो। खुली चवां मां, पहिरियों त राति जो कमु न वठिजे, जेकर वठिणो आहे त लाइट उनखे एतिरी ॾियो जेतिरी जीअं ॾींहुं हुजे। उते सुञाई ज़ाहिर न कयो। सम्झो था, राति जो कमु हलाइण वारा, उन में कोई बि जीव जंतु उथे थो, जेकॾहिं चको पाए वधे त उनजे लाइ दोषी तव्हां आहियो। सिर्फ़ु मुंहिंजो कर्म न आहे, तव्हांखे रोशनी छो न ॾिनी। मुंहिंजो ख़्यालु आहे, तव्हांखे लॻे थो वणे थो। जेकॾहिं राति जो कमु करायो था त उनखे लाइट फुल जो हुजे, ॾींहुं लॻल हुजे, ज़रो ज़रो नज़र अचे। मां पुटु 20,000 विझी हिंदु पाकिस्तान मोटी आयुमि। मोहनलाल पोइ मंडल ठाहियो, मोहनलाल पोइ मंडल ठाहियो न। मां जिते ॾिठुमि त ॿार किटी था कुटनि वेठा। हे कमु शुरू हुयो न, पोइ परे पासे शुरूआति। पोइ मां चयोमांनि जेके कॾहिं घर में गिटी हलनि कुटी, हुनखे साधन जुटाए रखो, हुनखे घुरणो न पए किथे आहे टपड़ा। उहे टपड़ पिया हुजनि ऐं पखो हवा ऐं लाइट इहे ॿई फुल हुजनि। हुनखे गर्मी न थिए, गर्मी जा ॾींहं सदाईं पंहिंजी शेवा कनि। पर पोइ कुझु ॾींहंनि में मां जल्दी बंदि करे छॾियो। चयोसि न, मज़ूर खे मज़ूरी मिले। हे धन बि त उन्हनि मां चयो थो संगत मां। हे ॿी आश्रम जी शेवा कनि, छंडा फूका बुहारी आहे, उहा नौकर छो कनि। हे त मज़ूर बि करे सघंदा आहिनि, सम्झो था न। मां जल्दी सिस्टम बि बंदि करे छॾियो। चयोसि न, हाणे हे थिए। राम वाह वाह। त हे हमेशह असांजे सनातन धर्म में कंहिं बि ज़रूरत जो पाठ रखो घर में, त मिटु माइटु यार दोस्त। सतनारायण जी कथा महीने महीने हलंदी त ईअं लिखियलु हूंदो
कथा करण महिल सभिनी मिट माइटनि खे यार दोस्तनि खे सभिनी जो भलो थिए। हे उहो ई रूप आहे न। 350 जो रसोई कराई आहे। 350 कीअं 100-150 हुननि जा थी वेंदा, 100 पंहिंजा। वाह, हे मिट माइट सदके त तॾहिं आया आहिनि। त हिक जे सदके अॼु जेको वचन हले थो हिननि जे प्रति हले थो। ॿारहें महीने पाठ कीअं पढ़िजी वियो, वरी रखाए वेंदा। पाठ भोग पए वरी बसि 12 महीने हलंदो आहे पियो। ईअं भाग वारा ईअं कंदा आहिनि। उन सदके असां सभिनी खे भाग थो मिले न। श्री राम। हाणे साहिबु छा था चवनि? हा, हे जेको तख़त साहिबु ठहियल हो हेॾो सॼो खटमल ठारायो आहिनि। हेतिरो न ठहियल हो कथाऊं रखियल हूंदियूं। इहो चाहे हो पहिरियों सॼो खटमल ठारायो, भई हे त पोइ ठहिया आहिनि। जाॾे हणो ॾखणनि में ॾखण, लोहारनि में लोहार, एॾी सूक्ष्म दृष्टि। अरे वाह वाह वाह, कंहिंजा गुण न सारिजो। छो गुण प्रभु जा आहिनि। गुण जी महिमा माण्हू जी महिमा न आहे, प्रभु जी महिमा आहे। कंहिंमें कहिड़ा कहिड़ा गुण बख़्शा थियनि। श्री राम। हा श्री राम। चए सबक़ु पढ़ंदा सिंधी में, हुनर वारो बुख न मरंदो। कोई बि हुनर हुजे, जंहिंखे हिंदी में कला चइबो आहे। हा हा पुटु। गुर के चरण कमल नमस्कार। मनसार गुरु जा वचन गुलनि जहिड़ा मन में उनखे ध्यानु हले पियो। वचननि जो गुरु साहिबु छा था चवनि? श्री राम। हा। काम क्रोध इस तन ते मार। वाह। सॼो संसार काम ऐं क्रोध में वरतो पियो आहे। नस नस वरती पई आहे। कामना का ख़ाली कान्हे। बसि कामना पूरी न थी, मन में रोष प्रकट थींदो, या असांजी कामना में कंहिं बाधा विधी। उते कामना असांखे एतिरो अंधो थी करे जो पीउ माउ बि किथे मना था कनि पिया त ॿाहिरों न चई करे मन में रोष धारे करे न करे ज़ाहिर प्रकट थो करे, ॾिठो थो वञे। कीअं? मां कंहिंसां थो कंवर कयां, थियो न थियो, अबा मुंहिंजे लाइ घटि सोचींदो, मां घटि सोचींदी। न थियो त उन जे लाइ बि क्रोध आहे न। स्वार्थे कामना एतिरो संग अंधो करे छॾियो आहे। का बि क्रोध न कर, ॿहो भरी आहे। छो मां नथो चवां, नस नस में भरियो पियो आहे। ख़ाली कोन्हे कामना। ऐं निष्काम थी वियो। संतनि लिखियो थो, छो निष्काम थी वियो, तुंहिंजी कामना पाणे पूरी थींदी वेंदियूं। अला मां साखी आहे, बसि परे न वञूं, नथो वञे। हे गुणनि सां भंडारा हलनि था। श्री राम। जेतिरो तूं कामना खे परे फिटी कंदे तुंहिंजी कामना पोयां ईंदी। लक्ष्मी खे धिका ॾींदे त लक्ष्मी पाणे ईंदी। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? गौ कर पकड़ी न आई हाथ। कोई माया खे पकड़णु चाहे, मूंखे लख करोड़ हुजनि, थी वेंदा अचणा हूंदा, या जंहिंखे आया त उनजी इच्छा सां आया आहिनि। राम। न आई हाथ पर जेतिरी हथ आई जेका नसीब में हुई। तो प्रीत करी चाली नहीं साथ। न ॾाढो खणी वियो, न पोइ खणी वियो, न तूं खणी वञे। जंहिंजे लाइ करे थो न उहो साथी हलियो, या जेकी करे थो न उहो साथ हलियो। श्री राम। कहूं नानक जो त्याग दई तब चरनी आए पई। सुन संतो निर्मल विचार। राम नाम बिन गत नहीं काई। गुर पूरा भेट तो उधार। थोड़ी हिकु तुक चवां बसि। जब इसको कोई देवे मान, जेको माया खे मान ॾियणु चाहे, भई अॻिले खे ख़बर पए न मां मायाधारी आहियां, हाणे माया गॾु त कोन थो ॾिसण में अचे सबको। जब इसको कोई देवे मान, मान मन सां वास्तो रखे थो, तब आपस ऊपर रखे गुमान। थोरो ईअं थोरो संभलिजी हलंदो, भई अॻिले खे लॻे मां कुझु आहियां, न सम्झियो। जब इसको कोई देव मान, तब आपस ऊपर रखे गुमान। जब इसको कोई मन पर हरे, हिन जे वज़न खे हटाईंदो न, हिन मन खे माया खे मान न ॾियणो, हमेशह न रहणी आहे, तब उहो शेवक शेवा करे।
मुख बहिरावे अंत ठगावे एकत ठौरो कही न समावे। श्री राम। बसि हिते अधु तुक हिते त अधु ॿी जॻह पोइ तुक आहे, मां पोइ तुक सफ़ा अधु चवां थो, थोरो यादि बि न आहे। ऐसे त्याग सतसंगत करे कहो नानक बड़ भागी नानक होतरे। श्री राम। जेतिरो जेतिरो राम वाणी त सभु अमूल असल हलाए। हा मन क़बूल करे। हा मन माने सां बात करे। हा पुटु। गुर के चरण कमल नमस्कार, काम क्रोध इस तन ते मार। नमस्कार। अच्छा मां अगरि सार ॿुधमि पियो। नमस्कार। हा यानी आकार जो नमन। हे आकार जो नमन कंहिंखे? गुरू जे वचननि खे। बसि लिखियो अथव न जे मथो टेके अचे त सम्झो को बि अॻे ॿुधी मथे हुई या मां अॻियां तव्हांजे चरणनि में रखां थो। मथे मुंहुं करे जेकी तव्हांजे आज्ञा थिए मां हलां। मथो टेकणु सफल तॾहिं थींदो, सही तॾहिं। चरण कमल नमस्कार, काम क्रोध तन ते मार। हा दॿिया रहंदा। हा होए रहिए सकल की जीना। सभिनी जी धूड़ थी रहो। होए रहिए। अरे माउ पीउ खे माना पेरे नथो पए। सगल खे रीना मां दास आं सभिनी जो। रीना माना मां दास आं सभिनी। गुरू नानक सेखारियो आहे जंहिंजे दर ते असां आहियूं बाबो असांखे नानक दास दासन को दास आहे। नानक दास अरे राख लजापत मेरी। हा घट घट रमैया सब में जीना। घटि घटि रमैया हे खूणे दौरे खे हलाए रहियो आहे, रमण करे रहियो आहे न। घटि घटि जीना सभ में इहो उनखे महसूसु करे। हा इन जे करे मां सभ जो दास थी रहां। हर हिक में प्रभु ॾिसी उनजी शेवा प्रभु जी शेवा आहे। कुटुंब जी शेवा आहे प्रभु जी शेवा आहे। पंहिंजी शेवा आहे प्रभु जी शेवा आहे। प्रभु शरीर ॾिनो आहे न। पहिरियों हिन जी शेवा पोइ परिवार जी शेवा पोइ न बाक़ी ॿिया। श्री राम। हे पाण दुख बुख आहे त ॿियनि जे लाइ छा कंदो? सभिनी ठाकुर बसि। श्री राम। दर्जा ठहियल आहिनि। पहिरियों कंहिंखे कंहिंखे पर सर्व परिवार खे ई ॾिसे न पाड़े ओड़े खे ॾिस। तोखे नगर ताईं जवाबदारी आहे। शास्त्रनि नगर ताईं जवाबदारी रखी आहे। पंहिंजे परिवार खां पोइ यार दोस्त मिट माइट पाड़ो तंहिंखां पोइ शहर बसि एसि ताईं तुंहिंजो। सभु को तोखे घुरण न ईंदो। तूं ख़ुदि सर्वे कर। तोखे ईश्वर धन ॾिनो आहे उहो नेकार कीअं थिए? तुंहिंजा दुख कीअं हटजनि? तो 20 सां दान न करिजे। 10 सां गुप्त 10 सां खुलियो। छा गारंटी सां मां दाए सां चवंदुमि। 10 सां गुप्त वठण वारो न ॾिसे। 10 सां खुलियो। हे दान हेॾे होॾे जेकी बि आहे 10 से छॾे कढणे उहो धर्म जो हिसो आहे। तूं न कढंदे तोखे दुख ॾेई निकिरी वेंदो। उहो तुंहिंजो हिसो ई न आहे। उहो धर्म जो आहे। उनखे बि शास्त्रनि शून्य सॾियो आहे। कंजूस सॾियो आहे। शास्त्रनि में कंजूस जो नालो खणणु पाप आहे। तूं महिरबानी न कई जो तूं ॾहो हिसो कढियो आहे। ऐं हुनखे गुप्त ईअं हलाइण जी ख़बर न पए। जॾहिं असांखे ईश्वर वत ॾे मां ई छो न ॻाल्हाईंदुमि। मुंहिंजो जीवन समर्पित आहे शेवा में। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? इहे चवणो मुंझंदा रहंदासीं सेठ रुॻो गुलामी कंदासीं असां कीअं दान। हे घुरण आया? घुरण वारो हीअं ॻाल्हाईंदो या? सॼा स्पीच साधू वासवाणी साहिब जूं ॾियो 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 बसि। ॾियणु सिखो बसि। तव्हांजे कढ ईंदो न। ॾियणु तव्हांजे अजायो थोरी वेंदो। ॾियण वारो खुटंदो किथां आहे? कोई खुटो हुजे उहो नालो ॿुधायो। श्री राम। अरे देंदा दे लहंदे थक पाए। हेॾो दिलासो ॾेई छॾियो गुरू नानक साईं। अॼु गुरू नानक पोएं वक़्त में यासीस जॾहिं बि ज़मीन उहा पोख करे उहो भंडारो हलाईं 18 साल। अॼु गुरू नानक मां बसि थोरे में चवां गुरू नानक जेके दरबारियूं आहिनि अॼु किथे बि गुरू नानक बि अचे मुंहिंजो दरबार आहे कोई दावो कंदो न? साईं तुंहिंजो सदके धन आहे। पंहिंजो नानक शाह मोकिलियो त असां हलायूं था।
तीअं कंवरराम साहिब जो दरबारी आहे जेके कम जा त कंवरराम अचे मुंहिंजो आहे त न कंदो कोई त इहो त्याग करे आहे तॾहिं न जवाबु नथो अचे ॿ मिसाल त असांखे साम्हूं साम्हूं आहिनि न हरियो ॾेई आहिनि तॾहिं न इहो खणी हूअं ई केरु वियो श्री राम हा हा पुटु हा मोह रही है सगल की रीना घट घट रमैया सब सब में में चीना हा चवंदी चवंदी इन बिद रमो गोपाल गोविंद इन विध इन बिद हा इन तरीक़े सां रवो जप गोपाल गोविंद हा तन धन प्रभु का प्रभु की जिंद तन मन प्रभु का प्रभु की जिंद श्री राम तन मन प्रभु जो जान में प्रभु जी हा 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 आठ पहर हर के गुण गाओ अठे पर प्रभु जा गुण ॻायो उते वेंदे प्रभु जी सिफ़त हे प्रभु हे प्रभु हे प्रभु हे प्रभु हे प्रभु उहो न उथां विया थो दम केरु थो हलाए दम केरु थो हलाए राम राम हा जिय प्राण को यह सुहाव जीव बि प्रभु ॾिनो आहे प्राण बि उठी ॾिना आहिनि उनजो मक़सदु कहिड़ो आहे हा तज अभिमान जान प्रभु संग इहो कीअं हलियो जिय आठ पहर हर के गुण गाओ हा जिय प्राण को यह सुहाव ईअं चुप न खाॾे तुक होॾे आठ पर हर के गुण ॻाओ छो जो जीअ प्राण जो मक़सदु इहो आहे हिकिड़े श्लोक में पंचम पातशाही वाणी आहे गुरु नानक साहिब जो हिकिड़ो महत्वपूर्ण श्लोक आहे हम आदमी लाल इहो यादि करण जहिड़ो आहे श्लोक हम आदमी हिकदमी छा चयो रेलूमल यादि अचे इहो कंहिं चयसि वेदांत पढ़ियल हो चई रेलूमल दुनिया में मिड़े ॿ टे ॾींहं रहणा आहिनि हाणे चई ॿ टे ॾींहं छा जा रहणा आहिनि दम दमे में मौत थी रहियो आहे छा चयो त ॿाहिरि निकितो भॻवानु ॼाणे अंदरि वेंदो या दम न वेंदो हम आदमी हिकदमी मोहलत मौत न ॼाणा केतिरो कंहिंखे मोहलत ऐं मौत मिलियल आहे इन जे लाइ जेकॾहिं पक नाहे गुरु नानक चयो त पक नाहे त कंहिंखे पक आहे नानक साहिब तिसे सरे वहो जांके जीअ प्राणा प्राण बंदि थी वेंदा जीअ आत्मा निकिरी वेंदो बाडी किरी पवंदी नानक साहिब तिसे सरे वहो जेकॾहिं मोहलत न आहे त बसि सदाईं सांस हले थो मन हले थो हुन सां जपे वेठा न फ़र्क़ु सिरजणो कहिड़ो आहे हे त उहो ई चए थो आठ पर हर के गुण गाओ जीअ प्राण का इहे स्वा मक़सदु हा तज अभिमान जान प्रभु संग अपमान छॾे प्रभु के जान संग श्री राम मत कर खुदी गुमान जान मर जाएंगो ए जो बन थिरना है अंत पछताएंगो जैसे कच की चूड़ शीशे जी कंगड़ी जैसे कच की चूड़ तैसे यदे है शीशे कंगड़ी के छुड़को लॻो भॼी पवंदी न तैसे यदे है बजीदा सिर था बको नाम अंत सब खे है कमर कटारा बंकड़ा बंके का हर सवार घर बन कीजे नानका मत सरावे भार राम हा अपमान करे हा तज अभिमान जान प्रभु संग संग साधु प्रसाद हर शिव मन रंग संत जी कृपा वठी करे हरि सां मन रंगियो श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम हा हा जिन तू किया तिसको जान पर जंहिं तोखे ठाहियो आहे जिसको किया तिसको जान उनखे ॼाण ठीकु आहे हिकिड़ो पुस्तक आहे श्री नारायण हरि उपदेश छा कॾहिं सांगे सां पुनो ईअं निकिरी आयो छारे ॿाहिरि वेठा त परमात्मा
हिकु शइ कर त ॿी ॾिए थो, जॻह कर जॻह मां हुते जो बाहि ॾिए थो, बाहि उहा लाटा मथे वञनि थियूं उहो दूहे जो, उहो दूहो बादल ॾिए थो, वरी बादल बरसाति ॾिए थो जेका धरती ते आई आहे, धरती वरी अनु ॾिए थी, वरी अन खे पीउ बीरज खाए थो, बीरज में अचे थो, वरी उहो बीरज जेकॾहिं माता जे गर्भ में वञे थो उन जो पुटु थिए थो, इहो चकर ईअं हलंदो थो अचे। श्री राम। हा हा ॼण अजायो न वेंदो आहे। उनखे कहिड़े नमूने जी जॻह लिखियो ईअं थोरो ईअं पेपर थोरो। श्री राम। हा छा चयो पुटु? जिन को किया हा तिसको जान, जिन को किया तिसको जान। हा आके दरगह पावे मान। ओ श्री राम। कीर्तन सवेले जे पहिरें भेरे में बि आयल आहे, पोइ तुक में बि आयल आहे। जंहिं घर कीरत आखिए पढ़ा पढ़ा टाइम आहे न, तोखे छा आहे भेण, लाल चवंदो आहे हर गुनो अमर ते वेठा न ॿियो। जंहिं घर कीरत आखिए, जंहिंजे घर में हरि जो जस थो थिए, जंहिं घर कीरत आखिए, करते का होए वीचारो, ठाहींदड़ जो जिते वीचार थो हले, साईं छा थो करे, साईं छा थो करे, साईं छा करे रहियो आहे। तित कर गावो सुहेला, सवेरो सिरजणहारो, तुम गावो मेरे निर्भो का सुहेला, हों वारी जित सोहले सदा सुख होए, नित नित जीअड़े संभालियन, देखेगा देवनहार, तेरे दाने कीमत ना पवे, तुस दाते कौन शुमार, संबत साहा लिखिया मिलकर पावो तेल, दे सजड़ सीसड़िया जो होवे साहब से मेल, घर घर एहो पहुचा, घर घर इहो सॾु थिए थो, कॾहिं केरे वियो कॾहिं केरे वियो, सदड़े न त पोइ न सॾ थेड़े थियनि था। सदण हारा समरे जेको सॾे थो हुनखे यादि कयो, नानक सेध आवन हिकिड़ी सभु कंहिंजो ईंदो। श्री राम। त हेॾे वेही पोइ तक में करो बेनती सुन मेरी मीता संत टहल की बेला, इहा खाड़ चलो हर लाहा आगे बसन सोहला, औद घटे दिन सिरे नारे, मन गुरमिल का संवारे, यो संसार विकार संसार में तरियो ब्रह्म ज्ञानी, जिसे जगह पियावे रे सकत कता तन जानी, जाको आए सोई ब्याजो, छो जाको आए सोई ब्याजो, हर गुर ते मने बसेरा, निज घर बाल पावा सुख साइजे, बोर न हो। तीअं त तूं कबि साहिबु चवनि था। हा चओ। जिन तू किया तिनको जान, हा आगे दरगह पावे पावे मान, मान। हा मन तन निर्मल होए निहाल, हा मन त निर्मल होए निहाल, मन तुंहिंजो निर्मल थी पए। हा रसना नाम जपत गोपाल, हा जतना राम जपो गुण थाल। हा हा कर कृपा मेरे दीन दयाला, कर कृपा मोहि दीन दयाला, साधु की मन मंगे रवाला। ओहो रवाल माना धूड़, मां त दया कर संतनि जी धूड़ थिए। हा हा मन खे मुठे मचां संतनि जे वचननि सां। हा हो दयाल दे प्रभु दान, प्रभु दया कर बाक़ी इहो दान ॾियो कहिड़ो। हा नानक जप जीवे प्रभु नाम, मां नाम जपे करे पंहिंजो जीवन गुज़ारियां। सभिनी जी अरदास हुजनि। जय सखी बाबा, जय सखी बाबा, जय सखी।